नौशर फिरोज भरसा गोठ निभोड़ो भट्टी जो रहवासी पोरियत गुलाम मुर्तजा औरतानी आवाज़ से हिरखिजी अगवा थी वियो आहे। भिरिया रोड ते एनसी दाख़िल कई वई। संदस वालिद गुलाम मुस्तफ़ा मौज पुट फौज में भर्ती जो चई घरां निकतो। संदस मोबाइल फोन की लोकेशन कश्मीर ज़िले जी मिली। पुट के बाज़ियाब कराए परेशानी का बचायो वने। नौशर फिरोज में खबर है जिथे गोठ निभोड़ो भट्टी जो रहवासी पोरियत गुलाम मुर्तजा औरतानी आवाज़ से हिरखिजी अगवा थी वियो आहे। भिरिया रोड ते एनसी भी दाख़िल कई वई आहे। संदस वालिद गुलाम मुस्तफ़ा मौजब पुट फौज में भर्ती जो चई घरां निकतो। संदस मोबाइल फोन की लोकेशन कश्मीर ज़िले जी मिली है। पुट के बाज़ियाब कराए परेशानी का बचायो वने। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ाहिद कायम खानी खां। जी ज़ाहिद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि? हेलो जी ज़ाहिद, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नौशरो फिरोज भरसां गोठ निबड़ो भट्टी जो पोरे जेको आहे हिकु जी अगवा थी वियो आहे। पोरे जे वाले गुलाम मुर्तजा जो चवण आहे त 10 ॾींहं अॻु में जेको आहे नौजवान घरां निकितो हुयो ऐं हुन खां पोइ जेको आहे फोन ट्रेसिंग के ज़रिए जेको हाणे हुनजी लोकेशन जेका आहे उहा बख्शापुर ज़िला कश्मीर में मिली है। ऐं हुनजे वाले जो चवण आहे त नौजवान पुट जेको फौज में भर्ती थियण लाइ जेको आहे निकितो घरां 10 ॾींहं थी विया आहिनि, मगर अञा ताईं जेको आहे ख़बर न पई। पर बाद में जेका लोकेशन जेका आहे उहा बख्शापुर कश्मीर ज़िले में आहे। ॿुधाए पियो वञे त नौजवान जेको आहे फोन ते जेको आहे हिरकिजी वियो आहे। हाणे उहो जेको आहे हथियारबंदनि जे कब्ज़े में आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी ज़ाहिद अवां जी अपडेट करण लाइ।